नाज़िन टंडर बागो जे ॻोठ मोर मल्हा जे रहवासी बासर ज़मींदार जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ सरापा एहतजाज बढ़ियल आहिनि। पेश आहे इसहाक मेमण जी रिपोर्ट। नवाब प्रेस क्लब जे अॻियां बीठल हुजे त ॻोठ मोर मल्हा जा रहवासी आहिनि जेके उतां बास ज़मींदार जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतियाज करे हिते पहुता आहिनि ऐं मुसलसल 3 ॾींहंनि खां जो एहतियाज हली रहियो आहे बास ज़मींदार ख़िलाफ़, लेकिन पुलिस का बि जेको आहे एक्शन वठण लाइ तयारु न आहे। अचो उन्हनि खां पुछूं हो इन सिलसिले में छा था ॿुधाइनि। जॾो मूं करे थो न आउं मुसाफ़िर माण्हू मुंहिंजो न नियाणियूं आहिनि, पुटु मुंहिंजो आहे ई कोन। मुंहिंजा बच्चा जेके आहिनि महीने खां वठी हू परेशान आहिनि, हुननि खे जो खाधे पीते जो सामान कोन थो मिले ऐं मुंहिंजी अदालत का बि कोन कई आहे। त असीं गुज़ारिश करियूं था अफ़सरनि खे मुंहिंजी अदालत कई वञे। बेगुनाह मूंखे मारियो अथनि ऐं जॾो थियो वेठो आहियां, मूं में हलण जी का तौफ़ीक़ कोन छॾी अथनि, अञा ताईं हो धमकियूं ॾेई रहिया आहिनि। जेको असांजो बनी हारी पिया आहे उनखे बासर माण्हू जो मास्टर अब्दुल्ला उन भाणे जा मालिक आहे, असांजी बेल बि कई अथनि ऐं हिनखे धकाणी ज़ख़्मी कयूं। जेको बदीन बि असां हिनखे खणी आयासीं टनो बागो अस्पताल में केतिरा ई ॾींहं त दाख़िल हो, वरी लालबत्ती में असां दाख़िल कयो, टनो बागो थाणे ते असांजो केस बि दाख़िल आहे। इंतिज़ामिया को बि असांजो तदारक न कयो। असां आला इख़्तियार हिनखे गुज़ारिश था करियूं ऐं अपील था करियूं त महिरबानी करे असां इंसाफ़ कयो वञे ऐं असांजो जेको मसइलो हल कयो। इसहाक मेमण, मेरान टीवी न्यूज़, टंडो बागो।